प्रोग्राम टाइम लाइन से गड आऊं हाँ असद मुमताज़ नाज़रीन इमरान खान के नवले ते क़ौमी असेंबली के स्पीकर दहलो हणी छॾियो। इमरान खान कुछ ॾींहं अॻु में यानी 2 ॾींहं अॻु में इहो इशारो ॾिनो त असांखे क़ौमी असेंबली में वञिणो पवंदो, छाकाणि त केयरटेकर सेटअप लाइ हुकूमत सां ॻाल्हाइणु ज़रूरी आहे, न त ॿी सूरत में हुकूमत राजा रियाज़ सां मामला सेट कंदी ऐं पोइ पंहिंजी मर्ज़ी जो केयरटेकर सेटअप आणींदी। गुज़िरियल ॾींहुं क़ौमी असेंबली के स्पीकर PTI जे 35 मेंबरनि जी इस्तीफ़ाऊं मंज़ूर करे छॾियूं। हाँ PTI जी क़ौमी असेंबली में 70 MNS जेके आहिनि उहे बचा। न प्रोग्राम में असां हिन ते ॻाल्हाईंदासीं त हीउ हिकु सिलसिलो हलियो काफ़ी टाइम खां त क़ौमी असेंबली जे PTI जे मेंबरनि जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं वञनि। PTI बार बार चवंदी रही पर स्पीकर डिले कंदो रहियो ऐं स्पीकर इहो चवंदो रहियो त जेसि ताईं रिटन में हिकु त मेंबर पाण हाज़िर थिए, ॿियो रिटन में जेसि ताईं मूंखे पंहिंजे हथ सां लिखियल इस्तीफ़ा न ॾींदो तेसि ताईं मंज़ूर न कंदो। उनखां पोइ असां ॾिठोसीं त स्पीकर गुज़िरियल 35 मेंबर जी इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं आहिनि ऐं सिर्फ़ु 35 मेंबरनि जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर छो थियूं आहिनि। प्रोग्राम इन ते बि ॻाल्हाइबो ऐं गॾोगॾु इन ते बि ॻाल्हाइबो त पंजाब असेंबली खां पोइ KPK जी असेंबली पिणु टुटी वई आहे। हुकूमत काॾां वेंदी, छा असेंबली छा इलेक्शन खां अलावा ॿियो को हल PTI खे नज़र न पियो अचे जो PTI एॾो वॾे पंहिंजे सियासी स्टेक खे दाव ते लॻायो आहे। इन ते ॻाल्हाइबो ऐं गॾोगॾु सिंध जे हिकु अहम तरीन मसइले ते ॻाल्हाइबो, उहो आहे मसइलो आहे डोमिसाइल जो। डोमिसाइल जे हवाले सां क़ौमी असेंबली में बिल पेश कयो वियो आहे त अगरि तव्हां 6 महीना सिंध में रहणु चाहियो त उनखां पोइ अव्हांखे डोमिसाइल मिली वेंदो। हीउ जेको 6 महीननि वारो शर्त सिर्फ़ु सिंध लाइ आहे ऐं सिंध जो डोमिसाइल एॾो सस्तो ऐं एॾो आसान छो, इन 3 मौज़ुअनि ते ॻाल्हाइबो। इन सां प्रोग्राम में जॉइन कयो आहे तहरीक इंसाफ़ जो मरकज़ी अॻवान ऐं हिन वक़्त ताईं क़ौमी असेंबली जो मेंबर जनाब लाल माली साहब, ऐं उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कयो आहे मुस्लिम लीग जो मरकज़ी अॻवान ऐं सेनेटर गौस नियाज़ी साहब, ऐं असांखे जॉइन कंदो मुल्क जो नामियारो कानूनदान ऐं तजनिकार जनाब शुआब ओस्तो साहब। साईं लाल माली साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। ईअं न आहे त इमरान खान नवलो ॾेखारियो, क़ौमी असेंबली जे स्पीकर दहलो हणी छॾियो, अव्हां चयो त असां असेंबली में वेंदासीं, उन्हनि चयो त भाउ हाणे अचण जी ज़रूरत कोन्हे। असद महिरबानी, ॾिसो इहो पाकिस्तान में पाकिस्तान जे आइन ऐं कानून जो इहे जेका मौजूदा हुकूमत आहे उहो जनाज़ो कढण जी कोशिश करे रही आहे। हिननि इहो जेको कल जेको क़दम खयो आहे इहो मुनाफ़क़त जी जेका आहे सभु हदूं उन में ओरागे छॾियूं आहिनि। ही उहो हुकूमत आहे जेको मुसलसल जेको असां ते इल्ज़ाम हणंदी हुई यू टर्न जो, जेको हाणे पाण मुसलसल यू टर्न हणे पई। तव्हांखे यादि हूंदो इहा ई हुकूमत हुई जे चयो त पंजाब असेंबली ऐं KP असेंबली खे डिज़ॉल्व करियो त असीं जनरल इलेक्शन लाइ तयारु थी वेंदासीं, उहे असां असेंबलीज़ डिज़ॉल्व करे छॾियूं। ऐं उन खां पोइ हीअ ई PGM आहे, इन जी सॼी क़यादत जेको जमहूरियत जी ठेकेदार आहे, जेको आइन जी ठेकेदार आहे, उहो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे दावत ॾींदी रही त तव्हां जेकर जनरल इलेक्शन जी ॻाल्हि कयो था, तव्हां पंहिंजे मुतालबत जी ॻाल्हि कयो था, त उनजो जेको हल आहे उहो असेंबली में आहे ऐं तव्हां असेंबली में मोटी अचो। ऐं जॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जूं उन्हनि इस्तीफ़ाऊं मंज़ूर न कयूं ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जॾहिं इहो फ़ैसिलो कयो त हू असेंबली में वञनि था, त इहो स्पीकर साहब जेको आहे राजा रियाज़ साहब, जेको पिणु हिकिड़ो उनजो पंहिंजो मनसब आहे, उन मनसब जो हिकिड़ो पंहिंजो एहतराम थींदो आहे, उनजो सभु हदूं ओरागे सिर्फ़ु कुझु ॾींहं पहिरीं तव्हांखे यादि हूंदो त असां मुलाक़ात कई ही परवेज़ अशरफ सां, इस्तीफ़ा क़बूल करण जो मुतालबो कयो, जंहिं बाद हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेसि ताईं असांखे हथ सां लिखियल ऐं हिकु फर्द जेको आहे असां वटि न ईंदो, मेंबर न ईंदो, अकेलाई में न मिलंदो, नवेकलाई में न मिलंदो, त असीं उहे इस्तीफ़ाऊं क़बूल न कंदासीं। पर ही डिॼी विया आहिनि। हिननि खे ख़बर आहे त हिननि जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेकॾहिं असेंबली में अचे थी हाणे, त हिननि जी जेका परफॉर्मेंस आहे उहो उहा ई वाइकी आहे ऐं हाणे उनखे फेस ऑफ न करे सघंदा। लाल माली साहब, इहो न आहे त लाल माली साहब कते कलाक बि माफ़ सर, इहो न आहे त हीअ को क़ौमी असेंबली जो स्पीकर जेको क़दम खयों आहे इहो हुनजो इस्तिक़ात त आहे न, इहो हुनजो राइट त आहे न त हू कहिड़े वक़्तु बि अव्हांजा इस्तीफ़ा मंज़ूर आहे, उहो मंज़ूर करे छॾिया। असद बिल्कुलु ग़लति। ॾिसो, को बि कानून रेंडमली इस्तेमालु नथो थी सघे। हाणे हिननि जेकॾहिं इहो कानून इस्तेमालु कयो आहे पंहिंजी जेका हुननि जी वस्फ़ आहे इस्तीफ़ा क़बूल करण जी, त कानून जे आर्टिकल फलाणे फलाणे तहत क़बूल कंदुसि, इहो उन खां फिरी वियो आहे। उन खां पोइ रेंडम इस्तेमालु आहे कानून जो। जे कानून जो इस्तेमालु करिणो आहे त अक्रॉस द बोर्ड थियणु खपे। जे मिसाल जे तौर ते हुन चयो त 35 ॼणा जेके सभु मूं वटि जेकॾहिं ज़ाती तरह खां न ईंदा त उन्हनि जो इस्तीफ़ाऊं क़बूल न कंदुसि। हाणे इन्हनि 35 ॼणनि जो जिन बुनियादनि ते कयो अथनि त बाक़ी जेके 70 आहिनि उन ई बुनियाद ते बाक़ी ॼणनि जूं बि इस्तीफ़ाऊं क़बूल करे छॾींदा।
जेके न थियूं आहिनि त कानून जो इस्तेमालु हू को बादशाह न आहे त वणे जेको चाहे करे सघे थो, उनखे रेंडमली इस्तेमालु न आहे करणो हूंदो, जुडिशियसली साहब ओस्तो साहब तव्हांखे ॿुधाईंदा, रेंडमली नथो, जुडिशियली उनखे जुडिशियसली इस्तेमालु करणो हूंदो आहे। सो बहरहाल इहो उन्हनि जी मूव जेको उन्हनि कई आहे। अच्छा लाल माल साहब, इहो ॿुधाइजो त हाणे असां पहिरियां बि ॾिठोसीं जॾहिं पिक एंड चूज़ कई वई बको लम्हा, सॉरी टू से सर अगेन, पंहिंजो कते कलाक में वरी ॿीहर माफ़, पहिरियां बि जॾहिं 20 मेंबरनि 21 मेंबरनि जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं वयूं हुयूं, ऐं उन में कुझु मेंबर विया क़ौमी असेंबली, कुझु मेंबर विया सुप्रीम कोर्ट, ऐं उनखां पोइ कोर्ट उन जे हवाले सां फ़ैसिलो बि ॾिनो। हाणे छा इहे कि 35 मेंबर जिन जी इस्तीफ़ा मंज़ूर थियूं आहिनि, त वरी ॿीहर PTI जा मेंबर असांखे कोर्ट में नज़र ईंदा? असां त उहो ई ॿुधायां थो त मौजूदा हुकूमत जेका आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खां ख़ौफ़ज़दा आहे, ॾिनल आहे, उनजी क़यादत सां ॾिनल आहे। पहिरीं बि जॾहिं हिननि 11 इस्तीफ़ाऊं जेको क़बूल कयूं हुयूं, उहो रेंडमली कयूं हुयूं, ऐं उहे कयूं हुयूं जिन ते हिननि सम्झो त इहे सीटूं असीं हासिल करे वठंदासीं, पर उन में हू नाकाम थिया। पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा कारकुन, ख़ासि तौर ते शानदार गुलज़ार वारा, इहे सभु कोर्ट पे विया त इहो रेंडम यूज़ ग़लति आहे, असां हिकिड़े मक़सद ऐं पार्टी पॉलिसी ते इस्तीफ़ाऊं ॾिनियूं आहिनि, उहे एन ब्लॉक या सभु उन्हनि खे क़बूल कयो वञे, ऐं उहो पिटीशन मुंहिंजे ख़्याल में अञा ताईं पेंडिंग आहे। पर कल्ह तव्हांखे यादि हूंदो सुप्रीम कोर्ट हिकिड़ी ॿी बि ऑब्ज़र्वेशन ॾिनी हुई त जेकॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पार्लियामेंट में वापसि वञे थी त जेको इहो नैब जी तरमीम वारो कानून आहे, जंहिं तहत हिननि 1150 अरब रुपया माफ़ कराया आहिनि, जंहिंजे तहत हिननि पंहिंजा केसिस माफ़ कराया आहिनि, उहो असीं वापसि पार्लियामेंट ॾांहुं रिमांड कयूं था, ऐं उते अपोज़िशन जी गवर्नमेंट वेही इन ते सही तरह सां लेजिस्लेशन कनि। हिकिड़ो ख़ौफ़ ऐं ख़तरो हिननि खे इहो बि आहे त किथे हिननि जी चोरी जेका हिननि कई आहे, जंहिंमें हीउ पकड़ियल हुया, जंहिंमें हिननि ही क़ाबू थियल हुया, उहे केसिस वापसि न खुली पवनि, हिकिड़ो सबबु उनजो इहो बि आहे जो हिननि फौरी तौर ते इहे इस्तीफ़ाऊं क़बूल कयूं आहिनि। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त अॻु में बि जेको आहे 11 ॼणनि जो जेको केस आहे, उहो ऑलरेडी कोर्ट में पेंडिंग आहे, ऐं इहे केस इहो बि जेको मामिलो आहे अल्टीमेटली वरी कोर्ट में लैंड कंदो। पर अॼु बि जेको हुननि जो जेको मक़सदु आहे त के नमूने पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे असेंबली में अचण खां रोकिजे ऐं अपोज़िशन लीडर जो किरदारु अदा करण खां रोकिजे, त उहो अञा बि असांजा मेंबर जेके आहिनि जिन जो इस्तीफ़ा ॾिनल आहिनि, जे वापसि वेंदा त उन्हनि जो तइदाद 70 आहे, ऐं जेकॾहिं हू जंहिं वक़्तु बि इमरान ख़ान फ़ैसिलो कंदो त PDM जो इहो बि जेको आहे पंहिंजो नाकाम बणाइबो मंसूबो। ठीक है लाल माली साहब, अवां सां गॾु हुजो। सेनेटर गौस नियाज़ी साहब असांखे ज्वाइन कयो आहे। सेनेटर साहब प्रोवा में खुश आमदीद। ये बताइए कि ये जो लाल माली साहब कह रहे हैं कि हुकूमत इतनी खौफज़दा है कि इमरान खान कह रहा है कि मैं असेंबली में आ रहा हूँ, मेरे मेम्बरान असेंबली में आ रहे हैं, उन्होंने डर से खौफ से उनकी इस्तीफ़ा ही मंजूर कर ली। नहीं, ऐसी बात नहीं है। हम इनको दावा देते रहे, लेकिन उन्होंने बिल्कुल ही गैर जिम्मेदारी का मुजाहरा किया है। मतलब 2 असम्बलियाँ ने तोड़ दी हैं बगैर किसी वजह के। क्या वो जो MP हैं 371 MP पंजाब के और तकरीबन 160 इनकी KP के असम्बली के, उन बेचारों को क्या कसूर था जी कि अब वो हर कोई ज़ाहिर है उन्होंने फिर इलेक्शन में जाना है, और आखिरी साल जो धड़ाधड़ तरक्याती काम कराते हैं, तो फंड रिलीज हुए थे तो अपने तक काम कराते और 6-7 महीने बाद इलेक्शन में जाते। जी देखो फिर हम इनके ये नहीं है कि हम तो इनको गुज़श्ता 10 महीने से कह रहे थे तो कि जी आप आए अब सामने तोड़ के हमारे पास आ रहे थे, ये बदनीयती से आ रहे थे, और इनका यही था कि जो आके असम्बली में शोर शराबा करें और इस सारे निज़ाम को जो है डिस्टेबलाइज करें, कि हमें मतलब खराब करना चाहते थे कि जो ही लंगड़ी हुकूमत चल रही है। ज़ाहिर हम जो खुशी से हुकूमत में आए नहीं है, हम तो अपनी सियासत कुर्बान करके आए हैं और रियासत को बचाने आए हैं। हमसे जो कुछ हो सकता है अपने मुल्क की मुईशत के लिए कर रहे हैं, कि उसको भी सबूताज करना चाहते थे, इनकी बदनीयती थी। लेकिन तो ये जो बात कर रहे हैं आप न्याय साहब के, आप खुशी से हुकूमत में नहीं हैं, आप रियासत बचाने आए थे। रियासत बच गई सर, और अगर रियासत बच गई है तो फिर नया इलेक्शन करा दें, नया सेटअप आएगा, वो मामला संभालेगा सर? नहीं, नया रियासत तो बचाने की कोशिश में लग गए हैं। अभी तो 2-4 महीने हमें और लगेंगे। हमारे आपने देखा कि डोनर्स कॉन्फ्रेंस हुई जिनेवा में, और किस तरह लोगों का रिस्पॉन्स था। हमारे जो पड़ोसी मुल्क हैं, यूएई है या चाइना है या सऊदी अरब है, वो भी डोनेशन का ऐलान कर रहे हैं। तो उस पर कुछ टाइम लगता है, ये तो नहीं कि रातों रात सब कुछ हो जाता है। और जिन पे मतलब एक असम्बली के इत्तेमाद का वोट लिया फिर उसको तोड़ दिया,
एक ड्रामा कर रहे हैं कि इससे जल्दी इलेक्शन हो जाएंगे। जल्दी इलेक्शन अगर हो भी जाए तो ये इनकी गलतफहमी है कि मैं जीत जाऊंगा। अब कराची में आपने हाल देख लिया कि किस तरह वो ये नशस्तें अपनी लूज किए। तो ये इलेक्शन जब टाइम पे होंगे तो इनका वही हाल होगा जो कराची में हुआ है। और पंजाब में भी ये एक दफा पीडीएम अगर इकट्ठे इलेक्शन लड़ी तो जिस तरह मुल्तान की सीट हमने 20,000 से जीती थी, इससे ज्यादा अक्सरियत से जीतेंगे और इनकी पॉपुलरिटी कम हो गई है। ये नादान लोग हैं, ये कहते हैं कि हम इस वक्त हमारी मकबूलियत जो है वो टॉप पे है तो हम जल्दी जल्दी है ना इलेक्शन दोबारा जीत लें, तो ऐसा नहीं होता। सर आप इसी वजह से डिले कर रहे हैं कि उनकी मकबूलियत वाकई इस वक्त टॉप पे है? नहीं भाई, वो इकानमी का मसला है। अब देखो हमारे बाहर से मुल्कों से बातचीत चल रही है इकानमी के मामला पे, IMF से बातचीत चल रही है। अगर हम चलो हम कहते हैं सबने तोड़ इलेक्शन कराएं तो 4-5 महीने तो लग जाएंगे, 3 महीने इलेक्शन में, तो फिर हुकूमत बनने में 1.5-2 महीने तो लग जाते हैं। तो क्या हम 5 महीने फुल के ऐसे ही छोड़ दें, जबकि हमें अगले मार्च तक जो है हमें तो $8 की और पेमेंट करनी है। वो कौन करेगा पेमेंट? चाहे हमें लेकिन यह सब ये बताइए कि ये जो अब केयर टेकर सेटअप के लिए अगर हुकूमत आगे चलता है काम सिलसिला ये असेंबली का, तो केयर टेकर सेटअप में हुकूमत अब राजा रियाज से गुफ्तगू शुनीद करेगी, उनसे मामला सीधे करेगी? सर देखो जी, जो भी अपोजिशन लीडर और गुजर साहब राजा रियाज होंगे, अगर बाकी तो सबके तो रिजाइन एक्सेप्ट नहीं हुए ना, जो 60-70 रह गए हैं। और 60-70 में भी हिकमत है, इसको मैं बताऊं कि इस वक्त इलेक्शन जो है वो किस सेंसस पे होगा, 2017 पे होगा या नए पे होगा। अगर देखो सेंसस नहीं होता है तो हमें फिर पुराने सेंसस पे इलेक्शन कराने पड़ेंगे, ठीक है। और पुराने इलेक्शन में जो आइन में जो दर्ज है कि जो सेंसस की जो प्रोविजनल रिपोर्ट है या प्रोविजनल जो फिगर्स हैं उन पे इलेक्शन नहीं हो सकते। जो 18 में इलेक्शन हुए थे उसके लिए हमने असेंबली से बल्कि आइन में तरमीम करनी पड़ी थी हमें, और अभी कहीं कि ये 1 टाइम जो है वो प्रोविजनल लिस्ट इलेक्शन की इजाजत दी जाए, तो उस पर हमने इलेक्शन कराया। अब अगर हम तो उस पे इलेक्शन उसी लिस्ट पे कराना चाहते हैं 17 वाली पे, तो फिर हमें जो है वो दोबारा इनमें तरमीम करनी पड़ेगी। तो उस तरमीम के लिए हमें 2/3 चाहिए होगा, यानी कि 228 मेंबरान चाहिए होंगे। तो इसलिए जो 50-60 हमने छोड़े हैं इसलिए छोड़े हैं कि अगर हमें वो PTI समझती है कि इलेक्शन जल्दी हो, पुराने सेंसस पे करा दिए जाएं तो आइन में तरमीम की जा सके, उसमें ये हिकमत है। इसलिए हमने बाकी पे नहीं किए कि इनको समझ में तो आना पड़ेगा। अगर वो चाहते हैं इलेक्शन जल्दी हो तो उनको असेंबली में आना पड़ेगा। अब तो एक चीज जो है ना वो सामने आ चुकी है कि अगर अब तो सर इस्तीफे मंजूर हो गए, अब कैसे आएंगे सर वो? नहीं, 70 तो भी हैं ना, 70-80 तो हैं इनके, बाकी 30 के कबूल हुए हैं ना। उनमें तो उन 70 में से सर आपके कितने हैं? नहीं, हमारे तो नहीं है। देखो वो खान साहब तो सोच रहे हैं, अगर जल्दी इलेक्शन चाहते हैं, उनको पता है खान साहब को, इसलिए वो असेंबली में आना चाहते हैं ना जी। वो असेंबली इसलिए आना चाहते हैं, उनको पता है कि जब तक आइन में तरमीम नहीं होगी हम इलेक्शन में नहीं जा सकते पुरानी लिस्टों पे। ठीक है। और नई सेंसस में अगर हो जाते हैं तो फिर हमें जो है अक्टूबर से इलेक्शन नहीं हो सकते। इलेक्शन कमीशन का कम से कम 7 महीने चाहिए सेंसस और फिर दोबारा लिस्ट हल्का बंद। ठीक है। लाल माली साहब अगर लाल माली साहब अगर अवां जी इजाज़त हो जे त साईं शुआब ओस्तो साहब प्रोग्राम में असांखे ज्वाइन कयो आहे, ऐं शुआब ओस्तो साहब सां ॿ अहम मामलनि ते ॻाल्हाए पोइ अवां जा कमेंट वठां सेनेटर गौस नियाज़ी साहब जी ॻाल्हि ते। सर ठीक आहे जी, शुआब साहब प्रोग्राम में ख़ुशि आमदी। शुआब साहब सभ खां पहिरियां त ॿुधाइजो त हीउ जेको मामिलो असेंबली में बिल पेश कयो वियो आहे सिंध में 6 महीना जेको रहंदो उनखे डोमिसाइल ॾिनो वेंदो, इहे जेके कानून ठहनि था पिया इहे सिर्फ़ु सिंध लाइ आहिनि या अव्हांखे बाक़ी कंहिं मुल्क में, बाक़ी कंहिं सूबे में, मुल्क जे कंहिं ॿिए मुल्क में बि इन तरह जा कानून ठहंदे अव्हांखे नज़र अचनि पिया? ॾिसो साईं, हाणे सूरत हाल इहा आहे त गुज़िरियल तक़रीबन कोई 50 साल खां वठी जेका बि आबादकारी थी आहे जी उनजो जेको घणो जेको रुख रहियो आहे उहो सिंध तरफ़ रहियो आहे। उहो 1960 जा अयूब जे दौर जा जेके जी आबादकारी थी, उनखां पहिरियों जेके हिंदुस्तान मां असांजा दोस्त आया उन्हनि जी आबादकारी थी, ईरान में रेवोल्यूशन आयो उनजे नतीजे में ईरानी हिते आया, अफगानिस्तान में जंग लॻी
उनजे नतीजे में हिते जेको अफ़गानी आया ऐं वरी हाणे रिसेंटली वॉर ऑन टेरर जॾहिं शुरू थी ऐं मथे जॾहिं नॉर्थ में मुख़्तलिफ़ एजेंसीज़ में जॾहिं मिलिट्री ऑपरेशन्स थिया त उतां लखनि जी तइदाद में ॾाढा पलाण थी सिंध में आया जी ऐं नतीजतन तक़रीबन अंदाज़े मुताबिक़ को 3 खां 5 लख माण्हू हर साल कराची अचनि था ऐं 2-3 सालनि में तव्हांखे सखर जेतिरो हिकिड़ो नओं शहर आबादी जे लिहाज़ खां पैदा थी थो वञे ऐं असां वटि हिते रोज़गार जा तव्हांखे ख़बर आहे त महदूद हिकिड़ा मौक़ा आहिनि ज़रिया आहिनि असां वटि सीड़पकारी थियणु बंदि थी वई आहे बल्कि नेगेटिव थी वियो आहे मामिलो सिंध जी जेका एग्रीकल्चर आहे बर्बाद थी वई आहे जी हर 5-6 सालनि खां पोइ असांजो जेको सिंधूअ जो पूरो जेको सिरिश्तो आहे निज़ाम आहे उहो बर्बाद थो थी वञे लखनि जी तइदाद में माण्हू वीचारा बेघर लॻा पिया आहिनि जी सर उहे बि मजबूरन कराची था अचनि त ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जा मां चवंदुसि त हिकिड़ा तकरारी कानून पास कराईंदव जी सर जंहिंसां तव्हां हिकिड़े सूबे जे अंदरि ॼण त हिकिड़ो इंसेंटिव पैदा कंदव हिकिड़ो माण्हुनि खे ॼण तव्हां इंकरेज कंदव तव्हां सिंध वञो ऐं 6 महीननि में तव्हांखे उतां जो डोमिसाइल मिली वेंदो उन खां पोइ तव्हां हुते नौकिरी बि करे सघो था ऐं तव्हां उतां जे लोकल माण्हुनि सां जेको आहे सो सरकारी या जेके बि नौकिरियूं आहिनि उन्हनि में तव्हांखे पूरो मिलंदो कॉलेजिस जी एडमिशन्स हर मामले में तव्हां लोकल माण्हुनि सां कम्पीट कंदव बल्कि लोकल माण्हुनि खां वधीक तव्हांखे प्रेफरेंस मिलंदो छाकाणि त जेको कराचीअ में अचे थो सवाइ सिंधी आबादियुनि जे सभिनी आबादियुनि जा पंहिंजा वॾा वॾा इलाइक़ा ठही विया आहिनि ऐं उते उन्हनि जी चूंड जा चूंडियल नुमाइंदा मौजूदु आहिनि जेके उन्हनि जे मुफ़ादनि जो तहफ़ुज़ था कनि हे जेको वियो आहे बिल खणी जी उहो बि असांजो पश्तून दोस्त आहे पीपल्स पार्टी हा उनखे बि जेको पंहिंजी कॉन्सिक्वेंसी जो फ़िक्र आहे ऐं उतां जेके आहे सो हिकु दफ़ो हुननि खे डोमिसाइल वठी ॾींदो उनखां पोइ उन्हनि खे सिंध गवर्नमेंट मां नौकिरियूं वठी ॾींदो त हाणे इन सां जेको रवैयो ऐं जेको तासुर पैदा थिए थो उहो इहो ई थो थिए अच्छा शौब साहब अगर कतई कलामी माफ़ हे को डोमिसाइल वारे मामले ते असां ॻाल्हायोसीं हींअर को सेंसस वारे मामले में हाणे कराची ऐं बाक़ी सिंध में बग़ैर शनाख्ती कार्ड चेक करे मतिलबु सेंसस में हाणे शनाख्ती कार्ड वारो जेको मामिलो आहे उहो हूंदो ई कोन इहो को कनेक्ट आहे हिन बिल हीअ को बिल को पेश थियो आहे इन जी सोच सां साईं ॾिसो न जेको शनाख्ती कार्ड वारी शर्त हुई उन सां तव्हांखे मुस्तक़िल रहाइश जी ख़बर पवंदी हुई त हे माण्हू एक्चुअली कहिड़े इलाइक़े जो आहे किथां जो आहे जी सर ऐं साॻी ॻाल्हि डोमिसाइल मां ख़बर पवंदी आहे डोमिसाइल तव्हांजो जेको मुस्तक़िल डोमिसाइल हूंदो आहे उन सां तव्हांखे ख़बर पवंदी आहे त हे कहिड़े इलाइक़े जो आहे ऐं असां हिन ते केतिरी अरसे खां हिते तमामु घणो एहतजाज कंदा रहिया आहियूं त असांजे लोकल नौजवाननि जा और छोकिरियुनि वीचारनि जा जेके कॉलेजिस में एडमिशन था थियनि जी सर उहे जाली डोमिसाइल माण्हू ठाराए ॿाहिरां ऐं हिते अची उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि सां नाइंसाफ़ी थी थिए हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त सिंध जो माण्हू जेकॾहिं नेशनल असेंबली जो लॉ पास थी करे पहिरीं ॻाल्हि त इहे जेके बि इमिग्रेशन या नेशनलिटी जे रिलेटेड जेके बि लॉज हूंदा आहिनि उहे फेडरल सब्जेक्ट आहे फेडरल लेजिस्लेटिव लिस्ट में हूंदा आहिनि इन करे पूरे पाकिस्तान ते लागू थींदा आहिनि पर हाणे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां नेशनल असेंबली जो लॉ पास कंदव सिंध जो माण्हू त केपी में कोन थो रहे वञी सिंध जो माण्हू त पंजाब कोन थो रहे वञी सिंध जो माण्हू त बलोचिस्तान कोन थो वञे उनखे त को फ़ाइदो कोन पुॼंदो या त ईअं थिए जो सिंध जो माण्हू बि लखनि जी तइदाद में केपीअ में रहे उनखे हुते बि वञे हिकिड़ो बैलेंस हुजे त भई ठीकु आहे सभिनी जे लाइ बराबरी जॾहिं बराबरी वारी ॻाल्हि बि कोन्हे सिर्फ़ु असांजो जेको हिकिड़ो मख़सूस सूबो आहे छाकाणि त ॾखण आहे असांजो असां वटि समुंड आहे असां वटि वसीला आहिनि सर वे फॉरवर्ड छा आहे हाणे इन तमामु तर सूरत हाल खे सिंध जो सानियाबंद कीअं थो ॾिसे वे फॉरवर्ड हिन जो इहो ई आहे त पीपल्स पार्टीअ खे पंहिंजूं अखियूं खोलणु घुरिजनि पीपल्स पार्टीअ खे पंहिंजी सोच खे जेको आहे सो बहितर करिणो पवंदो इन मौक़े परस्ती ऐं जेका इहा ऑपरच्युनिज़म आहे इन मां निकिरणो पवंदो न त सिंध में लसानी फसाद थींदा ऐं इन सां सिंध जो जेको हिकिड़ो सुठो माहौल रहियो आहे हिकिड़ो पुरअमन माहौल रहियो आहे पठान असांजा ॿाहिरि आहिनि
ॿिया जेके अचनि था हिते सराइकी स्पीकिंग उहे बि असांजा ॿाहिरि आहिनि, ठीकु, पर सभु कंहिं जा हक़ आहिनि पंहिंजनि पंहिंजा। ॾिसो असांजो त असांखे त को ऑप्शन कोन्हे जो असां वञी ओॾे केपी में वञी नौकिरी अप्लाई कयूं। हिकिड़ो बि छा सिंधी ओड़ो न हूंदो जंहिं वञी केपी में नौकिरी अप्लाई कयूं। ठीकु, पर तव्हां हिते अॻु में ई जेको वञे थो असांजो माहौल ख़राबु थींदो, असांजी हितां जी मईशत वञे थी बर्बादु थींदी। असांजा ॿाहिरां जा माण्हू वीचारा दरबदर करोड़नि जी तइदाद में दरबदर लॻा पिया आहिनि। हाणे उहे अचनि था वसे वसे कराचीअ में, ऐं कराचीअ में हुननि खे कुझु कोन थो मिले। कराचीअ में अञा ताईं अरबाब गुलाम रहीम जे ज़माने जो कानून मौजूदु आहे त कराचीअ जे माण्हूअ खे त मिलंदो, पर सिंध जो जेको ॿियनि सिंध जा जेके ॿिया इलाइक़ा आहिनि उतां जो माण्हू हिते नौकिरी नथो करे सघे। तंहिंजे करे इहे जेके नाइंसाफ़ियुनि जूं तव्हां जेकॾहिं जड़ूं था विझण जी कोशिशि कयो हिते, ठीकु, ऐं सिंध जे अंदरि जेकॾहिं तव्हां कानूनी तौर ते जेकॾहिं इहे माण्हुनि जे विच में विछा था पैदा करण जी कोशिशि कयो त इन सां त फ़साद थींदा। बिल्कुलु सही, ऐं उनजो ज़िमेदार केरु थींदो? उनजो ज़िमेदार त ज़ाहिर आहे हुकूमत थींदी। इन हुकूमत खे जेको आहे सो पंहिंजो होश करणु घुरिजे। ठीकु सर, इन सां फ़साद थींदो ऐं माण्हुनि में अञा वधीक ताव पैदा थींदो। अॻु में ई तव्हांखे ख़बर आहे त महांगाई जे करे ऐं हिन हुकूमत जी नालाइकी करप्शन जे करे माण्हू हिन खां बेज़ार वेठा आहिनि। सही सर, मथां जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा हे कानून ठाहींदी त ज़ाहिर आहे जो पूरे सिंध में ज़बरदस्त क़िस्म जो रद्देमल ऐं वरी ॿीहर अचां पियो शवाब साहब वटि। लालवानी साहब हाणे मां तफ़सीली तौर ते शाह बोस्तो साहब जी बि ॻाल्हि ॿुधी ऐं पंहिंजो सेनेटर गौस नियाज़ी साहब जी ॻाल्हि ॿुधी। सेनेटर गौस साहब 3-4 ॻाल्हियूं ॾाढियूं अहम कयूं। हिकिड़ी ॻाल्हि त उहे चवनि पिया त असांखे कानून साज़ी करणी आहे, इन करे 70 मेंबर जेके मौजूदु आहिनि उहो हिकु लॉजिकल उनजे पोयां हिकु लॉजिक आहे जंहिंजे करे मौजूदु आहिनि। ॿियो त हुननि चयो त कराची जी जेका बल्दियाती चूंडूं थियूं आहिनि उन्हनि में ख़बर पइजी वई त PTI जी मक़बूलियत केतिरी आहे। असां ॾिसो ही जेके ॻाल्हियूं करे पियो गौस नियाज़ी साहब, शायदि हुनखे ख़बर न आहे जी त आइन में जेको कुझु आहे उन खे को बि ओवरराइड कानून नथो करे सघे। सेंसस जेको आहे उहो पहिरीं प्रोविजनल सेंसस त इलेक्शंस थी वियूं हुयूं, उन खां बाद में इन्हनि जेको सेंसस लास्ट थियो उन खे ई कंफर्म कयो वियो। जी, जेके मूंखे ख़बर आहे उहो सेंसस जेका आहे कंफर्म थियल आहे ऐं आइन में ई आहे त सेंसस हर 10 साल खां पोइ थियणो आहे। इहो न आहे त MQM डिमांड कई त सेंसस करे छॾियो, को ॿियो को डिमांड करे त सेंसस करे छॾियो, सेंसस का मज़ा न आहे। जी, हाणे जेका ॿी ॻाल्हि उन्हनि कई त असीं रियासत बचाइण आया हुआसीं, त ही रियासत बचाइण कोन आया हुआ, ही पंहिंजा केस ख़तमु करण आया हुआ, पंहिंजो पाण खे रिलीफ ॾियण आया हुआ, पंहिंजो पाण खे NRO ॾियण आया हुआ, जंहिंजी इमरान ख़ान ॻाल्हि कंदो रहियो हो। हिननि नैब कानून तरमीम कई, उहो पहिरीं चयो 1100 अरब रुपयनि जो हिननि फ़ाइदो वरितो। हिननि ते जेके केसिस हुया उहे केसिस माफ़ थी विया। तव्हां ॾिसो मरियम नवाज़ खे रिलीफ मिलियो, जीअं रिलीफ मिलियो हू मुल्क मां जेको आहे फरार थी वई हली। नवाज़ शरीफ़ अॻे हू मुल्क मां फरार थियल आहे। सो हिननि मुल्क खे बचाइण जे बदिरां पंहिंजो पाण खे रिलीफ ॾिनो। ॿियो तरफ़ रुख इहो आहे त मुल्क दिवालियो थियण वञे पियो। अॼु जेके इंडस्ट्रियलिस्ट आहिनि उन्हनि पंहिंजो स्टेट बैंक जे गवर्नर खे चयो आहे त हू अॻियां हली मार्च जे एंड ताईं ॾिसनि था पिया त मुल्क में इंतई बदमनी वधी वेंदी, बेचैनी हूंदी ऐं क्राइसिस तमामु वॾो थियण वारो आहे। हिननि हिकु मुल्क खे क्राइसिस में हणी छॾियो आहे। सो हिन जी इहा ॻाल्हि त को हिननि अची रियासत बचाइण आया आहिनि, इहो बिल्कुलु कूड़ ॻाल्हाइनि था, मुनाफ़क़त आहे। इहो एॾी मुनाफ़क़त आहे जी बिल्कुलु ही जेकॾहिं चवनि त अटो को 60 रुपया किलो मिले पियो। अॼु अटो जेको आहे हिकिड़ो ग़रीब माण्हू लाइ जेको असांजे दौर में 60 रुपया हुयो उहो ॿीहर ते पहुची वियो आहे, बल्कि ॿीहर खां टिपी वियो आहे। पर हिननि जे कन ते जूं कान थी चुरे। ही हिननि खे रुॻो PTI ऐं इमरान ख़ान हिननि ते छायल आहिनि, हिननि जो दिमाग़ी तवाज़ुन हुननि जे करे हाणे मुतासिर थी रहियो आहे। लालवानी साहब कराची में के बल्दियाती चूंडूं थियूं जंहिंजो ज़िक्र कयो नियाज़ी साहब। अच्छा, जेसिताईं कराची बल्दियाती इलेक्शन जी जेका ॻाल्हि आहे सभ खां पहिरीं त हिननि जी एबनॉर्मल रवैयनि जे करे ऐं जेको अॼु हिननि अली ज़ैदी ते जियालनि जेको हमिलो कयो आहे, कुझु दहशतगर्दी कई आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त पंहिंजो दादू में अॼु नियाज़ नाले सां हिकिड़ो जनरल सेक्रेटरी आहे नियाज़ बुर्रो साहब, उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। दहशतगर्दी जा केस दाख़िल कया विया आहिनि। ही पीपल्स पार्टी चवण जी त जमहूरियत जी चैंपियन आहे, चवण जी त भुट्टो जी पार्टी आहे, पर इन में ज़ियालत जो रूह अची वियो आहे। तव्हां ॾिसो जेको मुखालफ़त करे थो त उन्हनि खे दहशतगर्दी जा मुक़दमा दाख़िल कनि था ऐं उन्हनि खे हिरासा कनि था। असांजा 2 MPA गिरफ़्तार थिया कराची मां। असांजो हिकिड़ो उम्मीदवार जेको हू 2 भाइरनि समेत उन ज़ख़्मी हालत में उनखे गिरफ़्तार खणी विया। तव्हां सोशल मीडिया ॾिसो, इहो सिर्फ़ु असांजे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ न,
जेके रिजल्ट आया आहिनि न उनखे पाकिस्तान तहरीक इंसाफ तस्लीम करे थी, न जमायत इस्लामी तस्लीम करे पई, न जीडीए तस्लीम करे पई, MQM ऑलरेडी उनजो हिसो न हुई। ऐं तव्हां ॾिठो त कहिड़े नमूने हिन इलेक्शन जो कंडक्ट कयो वियो। हिकिड़ो त हूंदो आहे इलेक्शन खां प्री पोल रिगिंग, इन में प्री पोल रिगिंग थी, इन में रिगिंग डे ते पोलिंग डे ते बि रिगिंग थी, ऐं पोस्ट पोलिंग डे बि रिगिंग थी। तव्हांखे यादि हूंदो इहो ई वजह हुई जो इमरान खान इलेक्ट्रॉनिक वोटिंग आणणु चाहे पियो, जंहिंजे लाइ कानून पास कयो, पर हिननि उन्हनि खे ख़तमु कयो, छाकाणि त ही चोरी ते तसवुर कनि था, धांधली ते हिननि जो सॼो जेको आहे तकियो आहे। ही धांधली खां बगैर पाकिस्तान तरीक़े इंसाफ सां हाणे इलेक्शन नथा कंटेस्ट कर सकते। ठीक है। अच्छा न्याय साहब, आपने लाल माली साहब को सुना। अब दो बातें लाल माली साहब ने कही। एक तो ये कि आप जब ये कह रहे हैं, ये दावा कर रहे हैं कि हम रियासत बचाने आए हैं और हमें रियासती मामलात को जो है बेहतर करना है, इकोनॉमी के जो हालात थे उसको आपने बेहतर करने के लिए आप आए थे, तो अब हालात तो ये हैं कि वाकई क्या मुल्क डिफ़ॉल्ट करने जा रहा है? जिस तरीके से इसाक डार साहब आए थे कि उनको डॉलर को नीचे करना था, अब तो ना डॉलर साहब मिल रहे हैं, ना डार साहब, अब ना डार साहब कहीं नज़र आ रहे हैं, ना फिर डॉलर जो है वो नीचे आ रहा है। एक तो इस पर कमेंट कीजिएगा। और दूसरा ये जो कराची में बलदियाती इलेक्शन हुए हैं, जो डिले हुआ है रिजल्ट, क्या आप नहीं समझते कि EVM मशीन वाला जो लॉजिक है, जो दलाइल है EVM मशीन वाला, वो अब ज़्यादा मजबूत होते हुए नज़र आ रहा है हमें? आप देखें जी, ये इन्होंने फरमाया कि जी ये तो मौशियत को ठीक करने आए थे तो और डॉलर का रेट ठीक करने आए थे, तो ये उल्टा काम खराब हो गया। जी सर। ये सारी इनकी कारस्तानी है PTI की हुकूमत की। जी सर। जाते जाते ये कि उन्होंने IMF से मुआहदा किया, फिर उससे रूगिरदानी की, और जो शरायत उसने IMF ने कर्जा के लिए आयद की थी, इन्होंने उसकी वायलेशन की। और आपको पता है कि अब उसमें मैं एक छोटी मिसाल देता हूँ कि उस एग्रीमेंट में था कि हर 15 दिन के बाद 10 रुपए हम रेट बढ़ाएंगे। और जब इरफान साहब को पता 10 रुपए रेट बढ़ाएंगे सर? पेट्रोल की बात करें आप? जी, हर फ्यूल, पेट्रोल, डीजल, केरोसिन भी 10 रुपए हर 15 दिन बाद रेट बढ़ाएंगे पर लीटर। जी। लेकिन जब इनको पता चला कि हमारी के पास जाने लग गया है, तो उन्हें एक पॉपुलरिटी गेन करने के लिए 10 रुपए कम कर दिए। और फिर 2 महीने ये सारा प्रोसेस में लग गए, और फिर उससे फिर जितना नुकसान हुआ, फिर हमें आके ज़ाहिर है अब तो एग्रीमेंट था जी, तो फिर हमारे बड़ी मुश्किल से उनको दोबारा मुज़ाकरात की टेबल पे लाए, और वो उसके इन्होंने जो खिलवाड़ किया था वो अभी तक शुरू है। उसके जो आफ्टर इफेक्ट्स हैं वो अभी तक शुरू हैं, और वो अभी तक IMF कह रहा है कि नहीं जी हमें अब पेट्रोल के रेट और बढ़ाओ, और हमने इसाक डार साहब में स्टैंड लिया हुआ है कि नहीं हम जो है ना इसके रेट और नहीं बढ़ाएंगे। इसके बावजूद अगर डॉलर नहीं मिल रहा है तो हमारे पाकिस्तान पे जो लायबिलिटीज हैं, उसने स्कूल फंड के 1 अरब डॉलर हमें देना था, वो पे किया है। 2.2 अरब डॉलर की हमने एक पेमेंट की है जनवरी के पहले हफ्ते में। तो ये जो पाकिस्तान की लायबिलिटीज है, हम पूरी इससे कही थी डॉलर शॉर्टेज है, IMF में दे नहीं रहा। हम कह रहे हैं कि हम कड़ी शरारती मंजूर करेंगे, हम आवाम हमारे पहले ही महंगाई के चक्कर में पिस रहे हैं, तो उन पे और हम क्या उसके रेट बढ़ाएं और ये करें। लेकिन जैसा ये जो डार साहब बार बार दावा कर रहे थे कि डॉलर को मैं 200 से कम लाऊंगा, वो 200 से कम तो हो नहीं रहा है, अब तो और ऊपर, अब तो उसकी जो उड़ान है वो तो रुकने का नाम ही नहीं ले रही। उसकी वजह है ना जी, IMF से एग्रीमेंट हमारा नहीं हो रहा है, और IMF की शराइत हम नहीं मारे। आज हम IMF की शराइत मान लें, डॉलर भी ठीक हो जाएगा, और हमारे जो डोनर हैं, या एशियन बैंक है या हमारा वर्ल्ड बैंक है, उन्होंने शायद किया कि जब तक IMF जो आप एग्रीमेंट नहीं करेंगे हम इमदाद नहीं देंगे। तो जितने 10-11 अरब डॉलर की बातें हुई अभी तक उनमें से कुछ नहीं आया। कल जो UAE 1-2 अरब डॉलर पाकिस्तान के स्टेट बैंक के पास भिजवाए, और इससे अगले चंद दिन में आपको ये बेहतरी नजर आएगी। और एक दूसरी बात जो आपने EVM मशीन की है जी सर, आप देखें ना दुनिया में जहाँ EVM मशीन शुरू हुई 90% लोगों ने EVM मशीन तर्क कर दिया है। अच्छा। इवन के अमेरिका जैसा मुल्क जो है वो कह रहा है कि मेरे रिजल्ट जो है रशिया ने हाई चेक कर दिए। आपको ये ये सही ठीक जो है। सदर जो पिछला अमेरिकन सदर था ना, क्या नाम जी, डोनाल्ड ट्रम्प जी, ट्रम्प जी, तो आपने कहा था रशिया ने मेरे रिजल्ट गिरा, और फिर जब हार गया तब भी उसने एक मुल्क पे इल्जाम लगाया। तो इस तरह की वो तो देखो इतना तरक्की याफ्ता मुल्क है जी सर। और हमारे जैसे जो गरीब ममालिक हैं जहाँ पहले ही टेंशन बड़ी होती है और मरने पर लोग तुले होते हैं, तो अगर ऐसा किया जाए तो फिर क्या होगा। अब देखना जितने इलेक्शन अगर बाहर से रिगिंग और ये बाहर से अगर प्रेशर ना हो जी सर, अब देखो ना मार्च 2021 से लेकर
मार्च 22 बलदियाती इलेक्शन हुए और उसमें किसी में पीटीआई ने जो इतराज नहीं उठाया कि धांधली हुई है, क्योंकि उसमें कोई इंटरवेंशन नहीं थी। और अब जो इलेक्शन हुए हैं उसमें खान साहब 7 हल्कों से जीते हैं, तो किसी ने कोई शिकायत उस पर सवाल नहीं उठाया। अच्छा न्याजी साहब, ये बताइए कि ये जो 35 हल्के अब खाली हुए हैं, अब इन पे जाहिर है बाई इलेक्शंस होंगे और वहाँ से तो ऐलान हुआ है कि इमरान खान ही हमारे उम्मीदवार होंगे। क्या 35 हल्कों में आप वाकई इसलिए भी नहीं जा रहे बाई इलेक्शंस में कि इमरान खान का मुकाबला करना बहुत मुश्किल है? नहीं, ऐसी बात नहीं है। अब देखो ना, इसमें जो जितनी जो 35 सीटें हैं, ये वो सीटें हैं जी जो कि एक, चलो मैं नाम एस्टेब्लिशमेंट की बात करूं कि एस्टेब्लिशमेंट ने एक दिलाई थी खान साहब को मेजॉरिटी दिलाने के लिए। 35 सीटें ये वो सीटें हैं। अच्छा, तीन को हमने, हमारे पास सबूत हैं। और पीछे बाजवा साहब ने, आपको पता होगा कि रिटायरमेंट के बाद जो बयान दिया कि हमने ऐसे इनको मैंडेट दिलाया, जी जी ये उस हवाले से ये वो 35 सीटें हैं। जी देखो कराची की अब 7-8 सीटें हैं, जी एमयूकेएम से छीन के इनको दिलाई गई कि जी जी अब ये सारे अली जैदी दूसरे तीसरे जी ये तो अपने हल्के बलदियाती इलेक्शन हार गए थे जी और ये फिर एकदम से एमएनए बन गए। जी तो ये वो सीटें हैं 35 पे। हमने कहा कि ये ठीक। दोबारा इलेक्शन होगा ठीक है। और इसमें आप देखो, हम तो खान साहब को शौक इलेक्शन का, तो फिर इलेक्शन लड़े। ठीक हम है। तो नहीं लड़ेंगे, हमारे तो अक्सरियत है, 4 सीटें हम जाएंगे। हम तो अगले इलेक्शन की तैयारी में अब है, इंशाल्लाह 6-7 महीने बाद अब नए इलेक्शन हो जाएंगे। ओके। फिर होगी। ओके, अच्छा लाल माली साहब, एक तो इस पे कि ये तो 35 सीटें जो थी वो सीटें थी जो इस्टेब्लिशमेंट ने आपको दी हुई थी, वो उन्होंने अब ख़त्म कर दी है, तो इस पर कमेंट कीजिए। और दूसरा, इस्टेब्लिशमेंट का अब आप कैसे देख रहे हैं? जब आज हम गुफ्तगू कर रहे हैं, तो क्या आपको लगता है कि इस्टेब्लिशमेंट पॉलिटिकल हो चुकी है, या आप समझते हैं कि अब भी कुछ मामलात हैं, पीटीआई समझती है कि इस्टेब्लिशमेंट पॉलिटिकल नहीं हुई? ॾिसो, आऊं नथो सम्झां तो शानदार गुलज़ार जी जेका सीट हुई वो रिज़र्व सीट, ऐं कंवल शोज़ेब जी रिज़र्व सीट, आलिया मलिक जी रिज़र्व सीट, शीरी मज़ार जी रिज़र्व सीट, उहे को असांखे एस्टेब्लिशमेंट खटायूं हुयूं, उहे त रिज़र्व सीटूं हुयूं। शाह महमूद कुरैशी साहब जी, असद उमर, न न रिज़र्व सीटुनि जी ॻाल्हि, चलो न ही त रिज़र्व सीटूं बि चवनि था पिया न, त को असांखे एस्टेब्लिशमेंट खटायूं हुयूं। जी इहो त कोई लॉजिक ई न आहे न। जी हाणे जेसि ताईं IMF जी ॻाल्हि कनि था पिया, त असां जेको कुझु कयो IMF सां, को कयो ही पाण आया, हिननि IMF सां डील कई, ऐं उन जे नतीजे में हिननि खे हिकिड़ी किस्त मिली, ऐं उन खां पोइ हिननि जूं जेके मुआशी पॉलिसियूं जेके आहिनि उहे नाकाम थी वियूं आहिनि। हाणे ही जेका मौजूदा हुकूमत आहे, PDM जी हुकूमत आहे, जेको स्टेट खे बचाइण आई आहे, इन वटि सवाइ पिनण जे ॿियो को कमु कोन्हे। ही सुबुह जो पंहिंजो किश्तो खणी निकिरनि था ऐं सॼो ॾींहुं सॼी राति पिननि था, ऐं जेको मिले थो ही सम्झनि था स्टेट बचायूं था। बाबा, स्टेट बचाइणी आहे त तव्हांखे एक्सपोर्ट वधाइणी हुई, तव्हांखे इंडस्ट्री जेको हाणे बंदि पई थिए, तव्हांखे इंडस्ट्री खे प्रोमोट करणो हुयो, तव्हांखे एम्प्लॉयमेंट ॾियणी हुई। जो हेसि ताईं 20 लख माण्हू सिर्फ़ु इंडस्ट्री मां ही जेको आहे बेरोज़गार करे चुका आहिनि, त हिननि मुल्क जी तबाही करे छॾी आहे। अच्छा, हाणे हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे ज़रूरी आहे, ऐं करणु चाहींदुसि तव्हांजे प्रोग्राम सां असद। जी जी ॾिसो, ही जेको बिल आहे, जेको मंदोखेल साहब जो, जेको 6 महीननि में शहरियत ॾियण जी ॻाल्हि आहे, डोमिसाइल सिर्फ़ु हिकिड़े बिल जी ॻाल्हि न आहे, डोमिसाइल जी ॾियण, डोमिसाइल शहरियत ॾियण जी ॻाल्हि आहे, इहो हिकिड़े बिल जी ॻाल्हि न आहे। ॾिसो, इहो मामिलो शुरू थियो हो बिटे निज़ाम खां, बिल्कुलु सही। उन खां पोइ तव्हां ॾिठो त हिननि सिंध खे विराइण लाइ, नवां सूबा ठाहिण लाइ वरी बि हिकिड़ी पार्लियामेंट्री कमेटी ठाही, जंहिंजो खुर्शीद साहब खे हिननि चेयरमैन मुक़ररु कयो। उन खां पोइ अरिड़हीं तरमीम उहो तरमीम आहे जंहिंजे लाइ जेकॾहिं ॻाल्हाईंदा हुआ त ही छिता थी पवंदा हुआ, ऐं हिननि जा ही जेके ढोल वॼाइण वारा सहाफ़ी ऐं जेके अदीब हूंदा हुआ, उहो बि अहिड़े नमूने ॻाल्हाईंदा जो अरिड़हीं तरमीम का आसमानी किताब हुजे। सिंध में ॻाल्हाइण ते उन ते बंदिश हुई। हिननि अरिड़हीं तरमीम खे सिंध असेंबली मां करारदाद पास करे, रेज़ोल्यूशन बाक़ाइदे पास करे हिननि सरेंडर करणु शुरू कयो। सो ही MQM सां ॾिसो चवनि था त रईस वॾो जेको वाइदो कंदो आहे उन सां फिरंदो न आहे, त बाबा हू लिख पढ़ करे ॾेई आया आहिनि त असीं इंतिज़ामी यूनिट MQM जे चवण ते ठाहींदासीं। त इहो सिंध जे माण्हुनि खे हाणे सम्झणु घुरिजे त ही पीपल्स, ऐं इन जी ज़िमेवार ऐं इन जा ज़ामिन वरी केरु आहिनि? न्याज़ी साहब जी पार्टी आहे। इन में सही सिंध में नओं यूनिट ठाहींदो MQM ठाहिण जे चवण ते, ऐं उन जे ज़मानत वरी शहबाज शरीफ़ ऐं मौलाना फज़लुर रहमान साहब ॾिनी आहे।
त इहे ॻाल्हियूं सम्झणियूं आहिनि, सिंधी आवाम खे सोचणो पवंदो, ठीकु आहे। सम्झणो पवंदो। ऐं जेका सवेर बि जेका पाण ॻाल्हि कईसीं, रुॻो इलेक्शन लड़िया आहिनि जेकॾहिं वीचारा आज़ाद उम्मीदवार तौर ते बि हुननि जे घरनि ते 20 मोबाइलूं बीठियूं आहिनि, ठीकु आहे। दहशतगर्दी जा केस अॼु असां बार बार कोशिशि कईसीं, असां सां डॉक्टर सोराब सर्की साहब असां सां प्रोग्राम में डन कयो त हू ईंदो, पर कंहिं एमरजेंसी जे करे हू प्रोग्राम में न अची सघियो। ऐं असां पीपल्स पार्टी वारे मामले ते कोशिशि कंदासीं त सुभाणे वारे प्रोग्राम में पीपल्स पार्टी से इन तमामु मामलनि ते ॻाल्हायूं। नए साहब, ये बताइए कि अब नून लीग के पास क्या ऑप्शंस बचते हैं? क्या अब भी मियाँ साहब डिले करेंगे मुल्क आने में, या अब आप समझते हैं कि नहीं, अब मियाँ साहब को मुल्क में होना चाहिए, बगैर मियाँ साहब के नून लीग की पॉलिटिक्स हो नहीं रही? नए साहब, मेरी आवाज़ आप तक आ रही है? अच्छा, न्याय साहब सां असांजो डिल थियो। लाल माली साहब, मुख़्तसरन ॿुधाइजो त फेबरवरी मार्च जो महीनो अव्हांखे मुल्की पॉलिटिक्स में छा पियो नज़र अचे? असां ॾिसो, हिन वक़्तु पाकिस्तान में जेके बि इदारा आहिनि, असीं उन्हनि खे अपील था कयूं त पाकिस्तान इंतहाई शदीद गंभीर क़िस्म जे मसइलनि में घेरियल आहे। मूं तव्हांखे सवेर अर्ज़ु कयो त पाकिस्तान अॼु जे स्टेट बैंक जे गवर्नर खे, जेके हितां जा इंडस्ट्रियलिस्ट आहिनि, सनअतकार आहिनि, हुननि चयो त हुननि खे नज़र अचे पियो त मार्च जे आख़िर ताईं हिते फसाद थी वेंदा, मुल्क में पेट्रोल न हूंदो, हिते खाइण पीअण जूं शयूं न हूंदियूं, दवाऊं न हूंदियूं, त हीउ तेज़ी सां मुल्क जेको आहे उहो उनजा हालात ख़राब थियनि था पिया, हू होश जा खां कमु वठनि। ऐं ॾिसो, हिन सॼे हींअर जेकॾहिं IMF आहे, उहो बि इन लाइ नथी ॻाल्हाइणु चाहे त जेका जेको आहे हुकूमत, उनजी ख़बर ई न आहे त अॼु हूंदी या सुभाणे न हूंदी, त उन सां IMF कीअं डील करे सघे थी। इन पॉलिटिकल स्टेबिलिटी ज़रूरी आहे, ऐं पॉलिटिकल स्टेबिलिटी लाइ तव्हांखे जनरल इलेक्शंस कराइणो पवंदियूं। ॿी सूरत में इहो क्राइसिस जेको आहे पाकिस्तान लाइ इंतहाई हांजेकार साबित। वॾी महिरबानी लाल माली साहब, सेनेटर गौस नियाज़ी साहब, शहाब बोस्तो साहब, ऐं टिनि मौजूद महिमान जी वॾी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम जे वक़्त ते पंहिंजी पुॼाणी थी थो पहुचे। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।